ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध काबीना बसिन जी ख़रीदारी जी मद में 964.407 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो। इजलास दौरान काबीना तरफ़ां अवामी आगाही लाइ दस्तावेज़ी फिल्मूं ठाहिण लाइ 1 अरब रुपया जारी करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। रांदियनि ख़ासि तौर ते स्क्वॉश चैंपियनशिप एसोसिएशन गोल्ड कप लाइ 56 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी वई। वेटरन क्रिकेट एसोसिएशन T20 क्रिकेट वर्ल्ड कप लाइ 50 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी वई। वॾे वज़ीर चयो त रांदियुनि लाइ फंड अॻी मौजूदु हुआ, हाणे उन्हनि खे ॿीहर रखियो वियो आहे। इस्लाम कोट जे इलाइक़े प्रेम नगर में यतीम खानो क़ाइमु करण लाइ 329 मिलियन रुपयनि ऐं गवर्नमेंट बॉइज़ डिग्री कॉलेज खानपुर लाइ 187.8 मिलियन रुपयनि जी SNG जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सिंध काबीना तरफ़ां मलीर में वाटर सप्लाई स्कीम लाइ 103.9 मिलियन रुपयनि, ॾहीं आदम कॉन्फ्रेंस ऐं अदब फेस्टिवल लाइ 7.5 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। SMB फातिमा जना गर्ल्स सेकेंडरी स्कूल सदर लाइ 94.7 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे, जॾहिं त इस्लाम कोट खां शोर ताईं रेलवे लाइन विछाइण वारी मनसूबे लाइ 6.6 अरब रुपया जारी करण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। अहम ख़बर आहे, सिंध काबीना बसिन जी ख़रीदारी लाइ 964.407 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾिनी आहे।